नाज़रीन, कराची सोशल फोरम पारां कराची जा मसला ऐं उन्हनि जो हल जे उनवान हेठि शहीद मखदूम बिलावल विलेज में इफ्तार डिनर तक़रीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे आमिर सुपरो। कराची सोशल फोरम जी मिज़मानी हेठि शहीद मखदूम बिलावल विलेज में थियल डिनर तक़रीब में खिताब कंदे आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु हो त सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे, जंहिंजे गादी वारे शहर में रहंदड़ वारिस अॼु बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त धरती धड़ियुनि जे ॻोठनि ऐं वसंदनि जी तरक़ीअ लाइ मुनासिब पैकेज फ़राहम करे। कराची जा मसला जहिड़ो कर सिंध जा मसला मुल्क जा मसला ॻाल्हि त सॼी गॾियल आहे, पर हिन फोरम फोकस कयो आहे कराची ते। त कराची जे अंदरि टे त ख़ासि मसला आहिनि। फ़िरके वारे जो मसलो आहे कराची जे अंदरि, नस्ली मसलो आहे, लिसानियत आहे। ये तमामु वॾा अहम मसला आहिनि जेके सियासी अमल जो पार्ट में आहिनि। दोस्तनि उन लाइ हिकिड़ो बहितर हिकिड़ो मौज़ू छेड़ियो आहे। उमेद आहे त बहितर नतीजा निकिरनि। कराची जा मसला घणो करे धारनि जी आबादकारी आहे। धारियां हिन वक़्तु जॾहिं खां ई अफ़गानिस्तान में मसलो थियो आहे, अफ़गानी दॿाए अचनि पिया, ॿिया धारियां अचनि पिया, उन्हनि जे लाइ असांखे गॾिजी करे हिकिड़ो जदोजहद करणी पवंदी। असांखे हाणे सिंधी माण्हुनि जे फलाह लाइ कराची में मज़बूत करण लाइ ऐं ख़ासि करे जेके हिते माण्हू रहनि था उन्हनि खे इहो कंदासीं त बाबा पंहिंजा वोट हिते दाख़िल करायो ऐं ॿाराणी में जेके बेरोज़गार माण्हू उन्हनि खे हिते घुरायो त वधीक मज़बूत खां मज़बूत। जेसि ताईं माण्हू सरगर्म न आहे तेसि ताईं कुझु बि मुमकिन न आहे। ऐं कराचीअ जा जेके ख़ासि तौर ते सिंधियुनि जा मसइला आहिनि उहे तमामु उभ ॾारींदड़ मसइला आहिनि ऐं ॾाढा ख़तरनाक मसइला आहिनि। उन्हनि सभिनी खे हल करणु त ॾाढो मुश्किल आहे, पर जेकॾहिं हीअ सोशल फोरम थोरा कुझु मसइला हल करे वठे बि त ख़ुशी जी ॻाल्हि थींदी। जॾहिं जॾहिं चूंडूं थींदियूं आहिनि हिते जेके असुली रहाकू आहिनि, ख़ुशूसी तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ में विछा वधाइण जी साज़िश थींदी आहे। कमेटी ठहणु खपे त जेके असांजा बुनियादी मसइला आहिनि उन लाइ जेकॾहिं गॾिजी कोशिशूं वरितियूं त यकीनन बहितरी थींदी। कराची जेको आहे सिंध जो हिसो आहे ऐं असां हिकिड़ी इकाई आहियूं जैकाबाद खां वठी कराची ताईं। जेके मसइला सिंध जा मसइला आहिनि उहे कराची जा मसइला आहिनि। सिंध जे माण्हुनि खे मालियाती ख़ुदि मुख़्तियारी घुरिजे, सिंध जे माण्हुनि खे समाजी तौर ते ख़ुदि मुख़्तियारी घुरिजे त सिंधी पंहिंजे वतन जा पंहिंजे धरतीअ जा पाण वारिस थियनि। कराचीअ में रहंदड़ जेके असांजा उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आहिनि, असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त उन्हनि खे पाण सां गॾायूं। सम्झां थी त इहे जेकॾहिं इंसाननि जा बुनियादी मसइला हल थी वञनि त जेके नफ़रतूं आहिनि ऐं जेके असां बुग़्ज़ इहे शयूं ज़हन में विझी वेठा आहियूं उहे उन सूरत में ई हल थी सघनि था, उन सूरत में ई ख़तमु थी सघनि था जॾहिं तव्हां मुतहद थींदव। कराची सोशल फोरम जे सरबराह महबूब अब्बासी चयो त हू कराची जी बहितरी ऐं भलाईअ लाइ कमु करे रहिया आहिनि ऐं सिंध खे पंहिंजी माउ सम्झंदड़ ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि खे बि पाण सां गॾु खणी हली रहिया आहिनि त जीअं भाईचारे वसीले पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾेई सघिजे। कराची सोशल फोरम हिकिड़ो पंहिंजो रोल प्ले करणु चाहे पियो कराची जे अंदरि। हीअ असल में त आहे जेका बि हुकुमरान जमात आहे उन्हनि जो कमु आहे, रियासत जो कमु आहे, इदारनि जो कमु आहे, सियासी पार्टियुनि जो कमु आहे। इहो ई आउं चवंदुसि त जेकी बि कराची जा बिल्कुलु ॻोठ आहिनि, मसइला आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते लीज़ कयो वञे। उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थियनि पियूं, ड्राइण जूं कोशिशूं थियनि पियूं, उहे ख़तमु कयूं वञनि। सुञाण सियासी ऐं समाजी धुरनि जी हिन तक़रीब में SUP जे मरकज़ी अॻुवाण सैयद गुलाम शाह, सीनियर सहाफ़ी मोहम्मद यूनिस मर, क़ौमी रागी बैदुल मसरूर, जस्कम अॻुवाण आसिफ बालादी, इलाही बख़्श बिकक, SUP मरकज़ी नायब सदर एजाज़ सामटियो, सिंध नेशनल पार्टी जे अॻुवाण रमज़ान बुलेदी, हमीदा गांगरो, अदीब मोहम्मद खान अबड़ो, PP अॻुवाण ताज मोहम्मद वसाण, PTI MPA करीम बख़्श गबोल, दानिश्वर डॉक्टर शेर मेहराणी, डॉक्टर मुमताज़ बलोच, अलीराज शर, इनायत खटियाण, कामरेड माशूक मंगी ऐं ॿियनि शिरकत कई। कैमरामैन फराज़ मेहराणी सां गॾु आमिर सुपरो, आवाज़ TV, कराची।